अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी न्यू अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारी हाणे जेका एपिसोड यानी फर्स्ट एपिसोड कॾहिं हलंदो ऐं नई अपडेट पंहिंजा ड्रामे जी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, यानी हिन असांजे चैनल शायदि ख़ुशोवर खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। पंहिंजा हिकु बहितरीन ज़बरदस्त ड्रामो आहे दोस्तों। खजू साहब जी डायरेक्शन में ही तैयार थी रहियो आहे ऐं खजू साहब लगातार इन सां महिनत हाणे करे थो पियो। इन जेको राइटर बि ज़बरदस्त आहे नूर साहब, ऐं राइटर सॼी कहाणी लिखी 2 पेज जी कहाणी लॻभॻि लिखी खजू साहब जे हवाले करे छॾी आहे। हाणे रमज़ान शरीफ़ में हिन जी लगातार शूटिंग हलंदी। रमज़ान शरीफ़ में अगरि कुझु थी वियो रहिजी वई रोज़नि जे करे त रमज़ान शरीफ़ खां बाद में बक़ाया इन पहले इन जी शूटिंग कई वेंदी ऐं इन खे ड्रामे खे तमामु जल्द फाइनल कयो वेंदो। कोशिशि कई वेंदी त इन खे जल्द अज़ जल्द खुटायो वञे ऐं पूरो कयो वञे। ही हाई लेवल जो ड्रामो आहे, ज़बरदस्त बहितरीनु ड्रामो आहे पंहिंजा वेरी। ऐं हिन जी जेको आहे जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे, छो त खजू साहब जी डायरेक्शन में आहे। सम्झी वञो त ड्रामो भलो ई हूंदो, ही ड्रामो ख़राबु न हूंदो।